द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 145। अॼु जा सिंधी अखर आहिनि फासण या पधरो या ज़ाहिर करणु, ख़यानत या विश्वास तोड़णु, बहितर या खुशहाल, सुधारो या बहितरी, विच में या दरमियान। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। के शख़्स पाण खे सरकारी नौकर ज़ाहिर करे वापारनि खे फासाइण जी कोशिश कंदा आहिनि। पंहिंजे पाण ते ॿिए जे हुजण वारे विश्वास जे ख़िलाफ़ कमु करण खे ख़यानत चवणु ग़लति न आहे। तव्हां कमु त सुठे नमूने कयो, पर इहो कमु बहितर नमूने थी सघे हा। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। कम खे वधीक असराइतो बणाइण जी राह ॻोल्हण खे सुधारो चइबो आहे। रामपुर ऐं गोपालपुर दरमियान वहंदड़ नदीअ जे विच में वाघू नज़र ईंदा आहिनि। सिंधियत सुहिणी रहे।